नाले ते हिना फकीर जे कटोरे में प्यार जो दान दे देवी। अरे अरे केरई तू इया घर में किया घुसी आई डप न लॻई। प्यार करण वारा ॾकंदा कोन्हनि। आई लव यू राधे। फकीर पंहिंजी शिकिल ॾिठी थई आईने में? रोज ॾिसंदो आहियां, हुन में बि मूंखे तू ही नज़र ईंदी आहीं राधे। हिन प्यार जे भिखारी खे न चई निराश न कर। आई लव यू राधे and I can't live without you। मूंखे पंहिंजे प्यार जो दान दे राधे। अरे भिखारी मुंहिंजे घर में? हाँ ओ फकीर घर में के घुसी आयो आई? निकुल बाय निकुल निकुल। अंकल तो चई। अंकल मां क्रिश आहियां। क्रिश आई तू? फकीर वांगर ही हाल छो कयो थी तू? राधा के प्रपोज करण जे लाइ। हाँ भिखारी बंजी प्रपोज तो करी? अरे ही छा भिखारी हे ना घर में भिखारी के घुराए बीख ताड़ियो। निकुर इता वन। आंटी मां क्रिश आहियां। केर आंटी? कंहिंजी आंटी ऐं केर क्रिश? चतरा मजे घर आयल मेहमान। अरे पो ही त छा पियो करे? आंटी राधा सां पंहिंजे प्यार जो इज़हार करण लाइ आयो आहियां। तू पागल त कोन थी वियो आहीं? ही कहिड़ो तरीक़ो आहे प्यार जे इज़हार करण जो? आंटी जंहिं ॾींहं खां राधा हू घर छॾे हली वई आहे तंहिं ॾींहं खां मां हिन जे दर्शन लाइ तरसी वियो आहियां। क्रिश तू राधा सां सचो प्यार कंदो आहीं? हा। उन सां तू शादी कंदे? हा। राधा तू क्रिश सां प्यार कंदी आहीं? त पोइ बस मां ॻाल्हाईंदुसि हिन जी मां सां। यू आर ग्रेट अंकल। थैंक यू अंकल। बस थी वियो। वञ हाणे तू वञ। अंकल मां राधा के वठी वञा? काॾे? डेट ते माना? घुमाइण वठी वेंदुसि। हा वठी वञेसि। वञ घुमाइण वठी वञेसि। कम ऑन राधा लेट्स गो। पर तू छा इया फकीरन वांगुरु हलंदे? हे त कुछ न आहे। I am ready. Let's go राधा। कीअं लॻे क्रिश? सुठो आहे न?